सवाल कयो आहे अब्दुल कदीर लुंड। वो तो चए त अगर कोई इंसान ख़ुदकुशी करे थो त उनखे अल्लाह रब्बुल इज़्ज़त कहिड़े तरीक़े सां अज़ाब ॾींदो। बिस्मिल्लाहिर रहमानिर रहीम। ख़ुदकुशी करणु हिकु कबीरा गुनाह आहे। जेकॾहिं को शख़्स पंहिंजी जान वठे थो यानी ख़ुदकुशी करे थो त उनखे उन ई चीज़ जे ज़रिए अज़ाब ॾिनो वेंदो जंहिं ज़रिए उन पंहिंजी जान वरिती आहे यानी ख़ुदकुशी कई आहे। मसलन जेकॾहिं को शख़्स पाण खे मथां खां हेठि किराए जान वठे थो त उनखे जहन्नम जे अंदरि मथां खां हेठि किराए जान वरिती वेंदी। अहिड़े तरीक़े सां जेकॾहिं को शख़्स ज़हर खाई ऐं ख़ुदकुशी करे थो त उनखे बि जहन्नम जे अंदरि उहो ई अज़ाब ॾिनो वेंदो। जीअं बुखारी शरीफ़ जे अंदरि हदीस मुबारक वा हुज़ूर नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम इरशाद फरमायो, मन तरद्दा मिन जबलिन फक़तल नफ्सहु फहुव फी नार जहन्नम यतरद्दा फीह खालिदन मुखल्लदन फीहा अबदा। पाण फरमायूं त जेको शख़्स जबल तां किरी पंहिंजी जान वरिताई यानी ख़ुदकुशी कयाई ऐं उन आलम जे अंदरि उहो मरी वियो त क़यामत जे ॾिहाड़े जहन्नम जे अंदरि उनखे उहो ई मथां खां किराए अज़ाब ॾिनो वेंदो। अॻियां पाण फरमायूं त मन तहस्सा सुम्मन फ़क़तल नफ्सहु फसुम्महु फी यदिही यतहस्साहु फी नार जहन्नम खालिदन मुखल्लदन फीहा अबदा। हुज़ूर फरमाए त जंहिं शख़्स ज़हर खाई ख़ुदकुशी कई क़यामत जे ॾिहाड़े जहन्नम जे अंदरि उनखे उहो ई ज़हर ॾेई करे अज़ाब ॾिनो वेंदो। इन हदीस मुबारक मां मालूम थियो त जेको शख़्स जंहिं शइ जे ज़रिए ख़ुदकुशी करे थो उन ई सूरत में उनखे अज़ाब ॾिनो वेंदो। अल्लाहु आलम बिस्सवाब।